ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ 4/4/2024। अॼु मिठा मिठा वापदार चवंदा मीठी मीठी ॿार तव्हांखे गृहस्थ व्यवहार में रहंदे पालौकिक भाव सां पूरो वरिसो वठिणो आहे त पंहिंजो सभु कुझु एक्सचेंज करे ॾियो। इहो ॾाढो वॾो वापारु आहे। असांखे घर गृहस्थी में रहंदे पालौकिक भाव सां पूरो वरिसो वठिणो आहे त असांखे सभु कुझु एक्सचेंज करिणो आहे, अर्थात सभु कुझु मुंहिंजे खां तुंहिंजो करिणो आहे। इहो ॾाढो वॾो वापारु आहे, तॾहिं असांखे बाबा सां पूरो वरिसो मिली वेंदो। प्रश्न: ड्रामा जो ज्ञान कंहिं ॻाल्हि में तव्हां ॿारनि खे ॾाढो मदद कंदो आहे? उत्तर आहे, जॾहिं शरीर जी कोई बीमारी ईंदी आहे त ड्रामा जो ज्ञान ॾाढो मदद कंदो आहे। श्री तव्हां ॼाणंदा आहियो ड्रामो हूबहू रिपीट थींदो आहे। हिन में रोइण पिटण जी कोई ॻाल्हि कोन्हे। कर्मनि जो हिसाब किताब चुकतो त करिणो ई आहे, त ख़ुशी ख़ुशी सां करिणो खपे। 21 जन्मनि जे सुख जी भेट में इहे दुख कुझु बि न आहे, कुझु बि भासतो न आहे। जॾहिं प्राप्ति ॾिसंदा आहियूं न त पोइ कोई बि ॻाल्हि असांखे वॾी न लॻंदी आहे। प्राप्ति 21 जन्म त छा बाबा चईंदा आहिनि, तव्हां पूरे कल्प जे लाइ वरिसो वठंदा आहियो। जिते ॾाढो समय सां सुख ॾिसंदा आहियूं। 21 जन्मनि जे सुख जी भेट में इहे दुख कुझु बि न आहे। ज्ञान पूरो न त तड़पदा आहिनि, है बीमारी है बीमारी। लेकिन बीमारी बि आई आहे, चलो मां धर्मराजपुरी में सजा न खाईंदमि, हिते ई सभु पंहिंजो हिसाब किताब चुकतो थी करे वञनि। ओम शांति। भॻवान वाच्य आहे। भॻवानु हुनखे चइबो आहे जेके पंहिंजो शरीर न आहे। इहे न कि भॻवान जो नाम रूप देश काल न आहे, न, भॻवान खे शरीर न आहे पंहिंजो। भॻवान खे पंहिंजो शरीर न आहे, बाक़ी नाम त आहे शिव रूप निराकार ज्योतिर्बिंदु देश परमधाम में रहण वारो। ऐं उहो कहिड़े समय हिन सृष्टि ते ईंदा आहिनि उहो बि समय बि आहे। बाक़ी सभु आत्माउनि खे पंहिंजो पंहिंजो शरीर आहे। हाणे बाप चईंदा आहिनि मिठा मिठा रूहानी ॿार पंहिंजी खे आत्मा सम्झी करे वियो। वैसे बि आत्मा ई ॿुधंदी आहे, पाठ वॼाईंदी आहे। कंहिं द्वारा? हिन शरीर द्वारा। आत्मा ई ॿुधंदी आहे, आत्मा ई पाठ वॼाईंदी आहे। आत्मा ई हिन शरीर द्वारा कर्म कंदी आहे। संस्कार आत्मा कमु कंदी आहे, तॾहिं त चईंदी आहे मां थकी वई आहियां। संस्कार आत्मा में हूंदा आहिनि। सुठा बुरा कर्मनि जो फल बि आत्मा ई भोगदी आहे शरीर सां गॾु। बिगर शरीर त कोई भोगना भोगी न सघंदो आहे। इन करे बाप चईंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झी करे वियो। त कोई बि आत्मा बीमार, जो शरीर बीमार आहे त हुन समय वो भोगना भोगे थी। अगरि असां हुन समय परमात्मा जी यादि में रही करे भोगना भोगंदासीं न त ॾाढो सुठो आहे। त उहो जल्दी भोगना भोगी करे पंहिंजो सभु हिसाब किताब चुकतो करे। हीअं न कि वो आत्मा भोगे थी ऐं असांखां सहन नथो थिए, हुनखां सहन नथो थिए त असां चऊं जल्दी मरे वीचारे खे मुक्ति मिले, न। लेकिन हुनखे त सहन करिणो ई आहे न। बिना पोइ ॿिए शरीर वठी करे सहन कंदी, ॿिए शरीर वठी करे तव्हां सां हिसाब किताब चुकतो कंदी। तंहिंखां सुठो त हाणे ई करे। ॿिए बि बाबा जी यादि में कंदा रहो। बाबा असांखे ॿुधाईंदा आहिनि न त शरीर बिगर शरीर आत्मा भोगे न सघंदी। इन करे बाप चईंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झी वियो। बाबा असांखे ॿुधाईंदा आहिनि असां आत्मायूं ॿुधूं था हिन शरीर द्वारा। भॻवान वाच्य मनमना भवाए। देह सहित देह जे सभु धर्मनि जो त्याग पंहिंजे खे आत्मा सम्झी मूंखे यादि करो। इहे हिकु ई बाप चईंदो आहे जो गीता जो भॻवानु आहे। भॻवानु माना ई जन्म जन्म मरण रहित। भॻवानु माना ई जनम मरण रहित। बाप सम्झाईंदा आहिनि मुंहिंजो जन्म अलौकिक थींदो आहे, ॿियो कोई ईअं जन्म न वठंदो आहे जीअं मां हिन में प्रवेश कंदो आहे। इहे त सुठी रीति यादि करिणो पए। ईअं न सभु कुझु भॻवानु कंदो आहे। पूज्य पुजारी ठिकर भितर परमात्मा आहे।
24 अवतार, कच्छमच अवतार, परशुराम अवतार ॾेखारींदा आहिनि। हाणे सम्झ में ईंदो आहे कि छा भॻवानु वेही परशुराम अवतार वठंदो ऐं कुल्हाड़ी वठी करे हिंसा कंदो? इहे त रॉन्ग आहे। जीअं परमात्मा खे सर्वव्यापी चई छॾियो अथनि, ईअं कल्प जी आयु लाखों वर्ष लिखी छॾी अथनि। इन खे चइबो आहे घोर अंधियारो, मतिलबु अज्ञान अंधेरो केॾो छायल आहे दुनिया में। ॾिसो किथे भॻवानु कहिड़ा अवतार ॾेई करे पोइ हथ में कुल्हाड़ी हिंसक ठाहे छॾियो अथनि। फिर चवनि था कल्प लाखों वर्ष जो आहे। इहे चइबो आहे घोर अंधियारो, अर्थात ज्ञान न आहे। ज्ञान सां ई सोझिरो थींदो आहे। हाणे अज्ञान सां घोर अंधियारो थी वियो आहे। हाणे तव्हां ॿार घोर सोझिरे में आहियो। हाणे असांखे हर हिकु ॻाल्हि जी सम्झ आहे न। हाणे बाबा असांखे स्वयं जी पहचान ॾिनी अथई, ख़ुदि जी त भटकण बंदि थी वियो। पूरी सृष्टि चक्र जो ज्ञान सां असां कर्म न कूटंदा आहियूं न। सृष्टि चक्र जी ज्ञान मिलण सां हाणे असां ईअं छो छा कीअं कॾहिं ईअं हूअं ईअं थो करे सभु बंदि थी वियो। ख़ुदि खे आत्मा सम्झी परमात्मा खे यादि करण सां भटकण बंदि थी वेंदो आहे न। हाणे जॾहिं बि भॻवान जी यादि खपे, मदद खपे त मथे ई यादि कंदा आहियूं। बाबा त असांखे सभु कुझु ॾिनो अथई। ॿियो सृष्टि चक्र जे ज्ञान सां हाणे कर्मनि जे बारे में पूरी नॉलेज मिली वई कि असां ई करे आया आहियूं त भुगतणो त पवंदो ई। त चिलाइण बंदि थी वियो, छा थो थिए छो थो थिए ईअं। त बाबा चवनि था कि हाणे तव्हां घोर सोझिरे में आया आहियो। चेक करो असांखे केतिरो केतिरो जीवन में जे लाइ सोझिरो मिलियो आहे। केतिरी ॻाल्हियुनि में असां परिवर्तन थिया आहियूं कलयुगी दुनिया खां। तव्हां सभिनि खे सुठी रीति ॼाणंदा आहियो। जो न ॼाणंदा आहिनि उहे पूजा आदि कंदा रहंदा आहिनि। तव्हां सभिनि खे ॼाणे विया आहियो, इन करे पूजा करण जी दरकारु न आहे। तव्हां हाणे ख़ुदि ओड़ा ठहो था। तव्हां हाणे पूजारीपन सां मुक्त थी विया आहियो। पूज्य देवी देवता ठहिण जे लाइ तव्हां पुरुषारथ था करो। केॾी वॾी ॻाल्हि आहे न। किथे असां हुन मूर्तियुनि जी पूजा कंदा हुआसीं, किथे हाणे असां उहो ई ठहिण लाइ पुरुषारथ करूं था। तव्हां ई पूज्य देवी देवता हुयो, पोइ पुजारी मनुष्य ठहिया आहियो। मनुष्य में आहे न असुरी गुण, हिन करे गायना मनुष्य खां देवता ठाहियूं। मनुष्य खां देवता कीअं कर त न लागे वार। हिकु सेकेंड में देवता ठाहे ॾींदा। हिकु सेकेंड में असांखे बाबा देवता ठाहे ॾींदा आहिनि। तव्हां ई पूज्य देवी देवता हुया, पोइ पुजारी मनुष्य ठहियो। मनुष्य में आसुरी गुण आहिनि, हिन करे गायना मनुष्य खे देवता ठातई। हाणे मनुष्य में आसुरी गुण आहिनि, हिन करे गायना मनुष्य खे देवता ठातई। मनुष्य खे देवता कीअं कर त न लागे बसि सेकेंड में देवता ठाहे ॾींदा आहिनि। कीअं जॾहिं स्मृति आई मां आत्मा आहियां, परमात्मा जो ॿार आहियां, त बाबा जो सर्व वरसो मिली वेंदो आहे। त असां में बाबा खे यादि कंदे कंदे दैवी गुण इमर्ज थींदा वेंदा आहिनि। अर्थात असां देवता ठाहींदा आहियूं। बाप खे पहचानण ऐं शिव बाबा चइण लॻी वेंदा आहिनि। बाबा चइण सां दिलि में ईंदो आहे असां विश्व जा स्वर्ग जा मालिक ठहींदा आहियूं न। बाबा चइण सां दिलि में ईंदो आहे असां विश्व जा स्वर्ग जा मालिक ठहींदा आहियूं। इहा बेहद जो बाप आहे। हाणे तव्हां फट सां अची करे पारलौकिक बाप जा ठहिया आहियो। बाप चईंदा आहिनि गृहस्थ व्यवहार में रहंदे हुए कुझु पारलौकिक बाप खे यादि करो, बाप सां वरसो वठो। लौकिक वरसो त तव्हां वठंदा आया आहियो। हाणे लौकिक वरसे खे पारलौकिक वरसे सां गॾु एक्सचेंज करो। बाबा चवनि था हाणे लौकिक वरसे खे जो इहे असांजो पारलौकिक बाप असांखे वरसो ॾियनि था, इहे एक्सचेंज करो। गृहस्थ व्यवहार में रहंदे हुए पारलौकिक बाप सां वरसो था वठूं। लौकिक वरसो त तव्हां वठंदा आया आहियो। हाणे लौकिक वरसे खे पारलौकिक वरसे सां गॾु एक्सचेंज करो। अर्थात सभु कुझु जेको बि असां वटि आहे उहो बाबा खे ॾेई करे पोइ असां स्वर्ग जे लाइ वरसो वठूं। केतिरो सुठो वापारु आहे। लेकिन लौकिक वरसो छा हूंदो?
इहा आहे बेहद जो वरसो, सो बि ग़रीब झटि वठंदा आहिनि। भई लौकिक में तव्हां वटि जो को आहे, इहे शरीर बि त लौकिक जो ई आहे न। त इहे देह जो संबंध पदार्थ वस्तु वैभव, इहे तव्हांजा पुराणा स्वभाव संस्कार बि लौकिक दुनिया जा ई ॾिनल आहिनि, लौकिक संबंधी जा। इहे सभु बाबा खे ॾेई करे तव्हां बाबा खां पारलौकिक वरसो वठो। उन में बि बाबा चवनि था ग़रीब जल्दी कंदा आहिनि, ग़रीबनि खे अडॉप्ट कंदा आहिनि। बाप बि ग़रीब निवाज जा गायन में गायन आहे न, मां ग़रीब निवाज, भारत सभिनि खां ग़रीब हुयो, मां ईंदो ई आहियां रहम, मां ईंदो ई आहियां भारत में। भारत हिन समय सभिनि खां ग़रीब आहे, इन करे बाबा छो जी स्वर्ग जे हिसाब सां त ग़रीब आहे न, त बाबा भारत में ई ईंदा आहिनि। इन्हनि खे अची करे साहूकार ठाहींदो आहे। भारत जी महिमा ॾाढी भारी आहे, इहे सभिनि खां वॾो तीर्थ आहे न असांजो भारत, सभिनि खां वॾो तीर्थ आहे। परंतु कल्प जी आयु लंबी थियण सां बिल्कुलु भुलिजी विया आहिनि, सम्झंदा आहिनि भारत ॾाढो साहूकार हुयो, हाणे ग़रीब ठहियो। अॻियां अनाज आदि सभु विलायत खां ईंदा हुया, हाणे सम्झंदा आहिनि भारत ॾाढो ग़रीब आहे, इन करे अॻियां अनाज आदि सभु हितां खां विलायत वेंदा हुया। पहिरियों अनाज आदि हितां खां सभु विलायत वेंदा हुया, हाणे सम्झंदा आहिनि भारत ॾाढो ग़रीब आहे, इन करे मदद ॾींदा आहिनि। ईअं हूंदा आहिनि जॾहिं कोई वॾी आसामी फेल थी वेंदी आहे। ईअं थींदो आहे जॾहिं कोई वॾी आसामी फेल थींदा आहिनि त आपस में फ़ैसिलो करे उन्हनि खे मदद ॾींदा आहिनि। दुनिया में ईअं थींदो आहे न, जो वॾा वॾा माण्हू आहिनि न, उहे दुनिया जे मथां नज़र रखंदा आहिनि, पोइ ॾिसंदा आहिनि अगरि किथे कोई प्राकृतिक आपदा आई, भूकंप आयो, कुझु बि थियो, त अगरि कंहिं देश खे मदद करणी हुजे त उहो सभु मिली करे कंदा आहिनि। इहा भारत आहे सभिनि खां प्राचीन, भारत ई हेवन हुयो। पहिरियों आदि तन देवी देवता धर्म हुयो, भारत ई हेवन हुयो। पहिरियों आदि सनातन देवी देवता धर्म हुयो, सिर्फ़ु टाइम लंबो करे छॾियो अथनि, हिन करे मूंझंदा आहिनि। टाइम लंबो करण सां मूंझंदा आहिनि। भारत खे मदद बि केतिरी ॾींदा आहिनि, बाप खे बि भारत में ई अचिणो पए, भारत खे मदद बि ॾाढी ॾींदा आहिनि। हाणे बाबा ग़रीब निवाज आहे त इन करे बाबा कंहिं में ईंदा आहिनि, भारत में ई ईंदा आहिनि। तव्हां ॿार ॼाणंदा असां बाप खां वरसो वठूं था, लौकिक बाप जो वरसो एक्सचेंज कंदा आहियूं पारलौकिक सां। जीअं हिन ब्रह्मा कयईं, ॾिसो पारलौकिक बाप सां त जो ताज तख़्त मिलंदो आहे, किथे उहा बादशाही ऐं किथे इहा गदाई। चइबो बि आहे न, फॉलो फादर, भूख मरण जी त हिते ॻाल्हि ई न आहे, भूख मरण जी त हिते ॻाल्हि ई न आहे। बाबा चईंदा आहिनि न, बाप चईंदा आहिनि ट्रस्टी थी करे संभालो, जो बाबा खे सभु कुझु ॾींदा आहिनि न, उन्हनि खे अंत ताईं दाल रोटी ज़रूरु मिलंदी। बाप अची करे सहज रास्तो ॿुधाईंदा आहिनि। ॿारनि ॾाढी तकलीफ़ ॾिठी आहे, तॾहिं त बाप खे सॾु कंदा आहिनि, हे परमपिता परमात्मा रहम करो। सुख में कोई बि बाप खे यादि न कंदा आहिनि, दुख में ई सभु बाबा खे यादि कंदा आहिनि। बाप अची करे असांखे मदद कंदा आहिनि, दुख में ई बाबा खे यादि कंदा आहिनि। हाणे बाप बतलाईंदा आहिनि कि कीअं सिमरन करो, तव्हांखे त सिमरन करण बि ईंदो न आहे, मां ई अची करे ॿुधाईंदो आहे। ॿार पंहिंजे खे आत्मा सम्झो, पारलौकिक बाप खे यादि करो त तव्हांजा पाप कटिजी वेंदा। सिमर सिमर सुख पाओ, कल कलेश मिटे सभु तन जो बि शरीर जा दुख आहिनि सभु मिटी वेंदा, तव्हांजी आत्मा ऐं शरीर ॿई पवित्र थी वेंदा। त जीअं जीअं इहे चईंदा न, सिमर सिमर सुख पाओ, अर्थात बाबा खे यादि कंदा हलो त असांजो शरीर बि निरोगी थी वेंदा। आयु वॾी थींदी आहे न बाबा खे यादि करण सां, आत्मा ऐं शरीर ॿई पावन थी वेंदा। तव्हां अहिड़ा कंचन हुयो जो संजी शरीर असां 150 साल हलंदो हुयो। बाबा चईंदा आहिनि कि तव्हां एॾा कंचन हुया, पोइ पुनर्जन्म वठंदे वठंदे आत्मा में जंक पइजी वई, पोइ शरीर बि पुराणो मिलंदो आहे।
श्री जहिड़ी आत्मा अर्थात जहिड़ी आत्मा जा संस्कार जहिड़ा हूंदा आहिनि उन अनुसार उनखे शरीर बि मिलंदो आहे। कर्मनि अनुसार ई शरीर परिवार सभु मिलंदो आहे। जीअं सोने में अलॉय विझंदा आहियूं न, पवित्र सोने जो जेवर बि पवित्र हूंदो, उन में चमक हूंदी आहे। अलाय वारो जेवर कालो थी वेंदो, अलाय वारो जेवर कारो थी वेंदो आहे, लेकिन सतयुग में त प्योर सोनो हूंदो न, त उहो कारो न थींदो। बाप चवंदा आहिनि तव्हां में जो बि खाद पयल आहे आत्मा में उनखे हाणे कढिणो आहे। कीअं निकिरे? बाप सां गॾु योग लॻायो, पढ़ाइण वारे सां गॾु योग लॻाइणो हूंदो आहे। इहे त बाप टीचर गुरु सभु कुझु आहे। उन्हनि खे यादि करो त असांजा विक्रम विनाश थींदा। उहो तव्हांखे पढ़ाईंदा बि आहिनि न। पतित पावन सर्वशक्तिवान तव्हां मूंखे ई चईंदा आहियो न। बाबा हाणे असांखे अची करे पढ़ाईंदा आहिनि, उहो ई पतित पावन सर्वशक्तिवान आहे न। कल्प कल्प बाबा ईअं ई असांखे सम्झाईंदा आहिनि कि मां पतित पावन सर्वशक्तिवान तव्हांखे कीअं कीअं पढ़ाईंदो आहे, योग सिखलाईंदो आहे। कल्प कल्प बाबा ईअं ई सम्झाईंदा आहिनि। मिठे मिठे सिकिल ते ॿार 5000 वर्ष पोइ अची करे तव्हां मूंसां मिलिया आहियो, हिन करे तव्हांखे सिकीलदा चईंदा आहिनि बाबा। हर 5000 साल में हिकु बार बाबा असांखे अची करे मिलंदा आहिनि, हिन करे बाबा असांखे सिकीलदा चईंदा आहिनि। हाणे हिन देह जो अहंकार छॾे आत्मा अभिमानी थी करे वियो। आत्मा जो बि ज्ञान ॾियनि था, त आत्मा जो बि ज्ञान ॾींदा आहिनि त बाप बिगर आत्मा खे बि ज्ञान ॾेई ॾिनो न। आत्मा जो बि ज्ञान ॾिनो जो बाप बिगर कोई ॾेई न सघे। बाबा ई असांखे आत्मा जो परिचय ॾींदा आहिनि न। कोई मनुष्य न आहे जंहिंखे आत्मा जो ज्ञान हुजे। ॾिसो, जेको बाबा आत्मा जे बारे में परिचय ॿुधाईंदा आहिनि, अहिड़ो ज्ञान कॾहिं बि दुनिया में कोई ॾिनो आहे अञा ताईं। सन्यासी उदासी गुरु गुसाई कोई बि न ॼाणंदा आहिनि। हाणे उहा ताक़त रही न आहे, सभिनि जी ताक़त घटि थी वई आहे। बाबा चईंदा आहिनि न, हाणे सभिनि जी ताक़त घटि थी करे पोइ उन्हनि जी गद्दियूं हिलंदियूं, कुर्सी हिलंदी, पोइ ईंदा बाबा वटि। सॼो झाड़ जर्जरीभूत अवस्था खे पायो आहे न। हाणे वरी नई स्थापना थिए थी। बाप अची करे वैरायटी झाड़ जो राज सम्झाईंदा आहिनि। चईंदा आहिनि पहिरियों तव्हां राम राज्य में हुयो, पोइ उहा वामार्ग में वेंदा आहिनि त रावण राज्य शुरू थी वेंदो आहे। पोइ ॿिया ॿिया धर्म ईंदा वेंदा आहिनि, भक्ति शुरू थींदी आहे। अॻियां त ईअं न ॼाणंदा हुयो। कोई सां बि वञी करे पुछो तव्हां रचयिता ऐं रचना जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहियो, त कोई बि न ॿुधाईंदो। जेको माण्हू चईंदा त आहिनि फलानो अलाए छा छा चईंदा रहंदा आहिनि, लेकिन अची करे कोई ॾिसे सम्झे कि अहिड़ा चित्र, अहिड़ो ज्ञान त असां कहिड़े बि ग्रंथ शास्त्रनि में न ॿुधो आहे, त ज़रूरु परमात्मा ई असांखे ॿुधायो हुअईं न। बाबा चईंदा आहिनि कि कंहिंखां बि पुछी बि सघंदा आहियो, उन्हनि खे ॿुधाए पुछो। पहिरियों उन्हनि खे सभु ॻाल्हियूं ॿुधायो, असांखे ईअं ईअं सम्झाईंदा आहिनि। पोइ उन्हनि खे पुछो भई अहिड़ो ज्ञान तव्हांखे कॾहिं कोई ॾेई सघंदो आहे? तव्हां ॼाणंदा आहियो रचना ऐं रचना जे आदि रचयिता ऐं रचना जे आदि मध्य अंत खे? बाप भक्तनि खे चईंदो आहे हाणे तव्हां जज करो। पोइ उन्हनि खे ज्ञान ॿुधाए करे चओ हाणे तव्हां जज करो। बोर्ड ते लिखी ॾियो। एक्टर थी करे ड्रामा जे डायरेक्टर, क्रिएटर, प्रिंसिपल एक्टर खे न ॼाणंदा आहियो त अहिड़े एक्टर खे छा चईंदासीं? माण्हू जॾहिं चवनि कि हा असांखे पतो आहे, असां त हिन सृष्टि रंगमंच ते पाठ वॼायूं था, ईअं था करूं, त उन्हनि खां पुछो हिन ड्रामा जो क्रिएटर, डायरेक्टर, प्रिंसिपल एक्टर केरु आहे? जॾहिं बि कोई उन्हनि खां इहे प्रश्न पुछंदे असां उन्हनि खे सम्झाए सघंदा आहियूं। असां आत्मा इहो त भिन्न भिन्न शरीर वठी करे पाठ वॼाईंदा आहियूं, त ज़रूरु इहा नाटक थियो न।
त ज़रूरु इहो नाटक थियो। गीता आहे माता बाप आहे शिव, बाक़ी सभु रचना आहे। गीता नई दुनिया खे क्रिएट कंदी आहे। इहो बि कंहिंखे मालूम न आहे कि नई दुनिया खे कीअं क्रिएट कंदा आहिनि। नई दुनिया में पहिरियों तव्हां ई हुयो। हाणे इहा पुरुषोत्तम संगम युगी दुनिया, इहा पुराणी दुनिया बि न आहे त नई दुनिया बि न आहे, इहा त संगम आहे। ब्रह्मणनि जी चोटी विराट रूप में बि शिव बाबा खे न ॾेखारींदा आहिनि, न ब्रह्मणनि जी चोटी ई ॾेखारींदा आहिनि, ब्रह्मण ॾेखारींदा आहिनि। बाक़ी बाबा चवनि था विराट रूप में शिव बाबा न ॾेखारींदा आहिनि, न ब्रह्मणनि जी चोटी ॾेखारींदा आहिनि। तव्हां त चोटी बि ॾेखारी आहे मथे में। हाणे बाबा चईंदा न पंहिंजो बि विराट रूप ठाहियो, लेकिन हुन में शिव बाबा हुजे ऐं ब्रह्मणनि जी चोटी बि हुजे, अर्थात ब्रह्मण बि हुजनि। विराट रूप में बि शिव बाबा खे विराट रूप ठाहे करे ईअं ॾेखारियो। तव्हां त चोटी बि ॾेखारींदा आहियो। तव्हां ब्रह्मण वेठा आहियो, देवताउनि खां जे पुठियां आहिनि क्षत्रिय, द्वापर में पेट जा पुजारी, पोइ शूद्र ठही वेंदा आहिनि। तव्हां ब्रह्मण आहियो, ब्रह्मण चोटी, पोइ मुख आहे इहा देवता, पोइ छाती आहे इहा क्षत्रिय, पोइ पेट जा पुजारी द्वापर युग में उहो पुजारी आंदा आहिनि। पोइ हाणे त शूद्र ठही विया आहिनि। पेर असांजा हेठां जो पार्ट शरीर जो आहे शूद्र पंहिंजो। हाणे त सभु शूद्र ठही विया आहिनि। हाणे वरी शूद्रनि मां सां बाबा चुनी करे ब्रह्मण ठाहिनि था। इहा बाजोली आहे न, तव्हां सिर्फ़ु बाजोली खे यादि करो। इहा तव्हांजे लाइ 84 जन्मनि जी यात्रा आहे। सेकेंड में सभु यादि अची वेंदो। असां ईअं चकर लॻाईंदा आहियूं। इहा राइट चित्र आहे व रॉन्ग। बाप बग़ैर राइट चित्र कोई ठाराए न सघे। हिन द्वारा बाप सम्झाईंदा आहिनि। तव्हां ईअं बाजोली खेलंदा आहियो। बाबा चवंदा आहिनि कि बाप बग़ैर राइट चित्र कोई ठाराए न सघे। इन द्वारा बाप असांखे सम्झाईंदा आहिनि, ब्रह्मा बाबा द्वारा। तव्हां ईअं बाजोली खेलंदा आहियो। ऐं चित्रनि द्वारा बि बाबा असांखे चईंदा आहिनि ॾिसो हिन चित्र में ईअं आहे, ईअं हिन में ईअं करेक्शन करिणो आहे। सेकेंड में तव्हांजी यात्रा थींदी आहे। असां ईअं बाजोली खेलूं त बि असांजी सेकेंड में यात्रा थी वेंदी। पूरे 5000 साल जी यात्रा असां परमधाम में बि घुमी ईंदासीं। कोई तकलीफ़ जी ॻाल्हि कोन्हे। रूहानी ॿार सम्झंदा आहिनि, बाप असांखे पढ़ाईंदा आहिनि। इहे सत्संग आहे, सत बाप सां गॾु, उहो आहे कूड़खंड। सचखंड बाप स्थापना कंदा आहिनि। मनुष्य जी ताक़त न आहे, भॻवान ई चई सघंदा आहिनि न। भॻवान ई सचखंड जी अर्थात सची दुनिया, अहिड़ी दुनिया जिते कूड़ा माण्हू हूंदा ई न, भॻवान ई अची करे असांखे अहिड़ी सचखंड वारी दुनिया ठाहे ॾेई सघंदा आहिनि। भॻवान खे ई ज्ञान सागर चइबो आहे न। मनुष्य इहे बि न ॼाणंदा आहिनि कि परमात्मा जी महिमा आहे। उहो शांति जो सागर तव्हांखे शांती ॾियनि था न। सुबुह जो बि तव्हां ड्रिल कंदा आहियो। शरीर सां न्यारो थी बाप जी यादि में रहंदा आहियो। बाबा आहे शांति जो सागर, असांखे शांती ॾींदा आहिनि न। सुबुह जो बि तव्हां ड्रिल कंदा आहियो। शरीर सां न्यारो थी बाप जी यादि में रहंदा आहियो। जो सुबुह जो ड्रिल उथंदा आहियूं। हिते तव्हां आया आहियो जीते जी मरण, बाप ते निछावर थींदा आहिनि। इहे त पुराणी दुनिया, पुराणो चोलो आहे। इन सां जीअं नफ़रत ईंदी आहे, इन्हनि खे छॾे करे वञो। कुझु बि यादि न अचे। मतिलबु असांखे ईअं छॾिणो न आहे। बाबा चवनि था बसि ईअं ख़ुदि खे इन शरीर खां वैरागी दिलाइण लाइ ईअं मनन चिंतन करो। पोइ इन सां छा थींदो, असांजी आत्मा न्यारी थी वेंदी। असांखे बाबा जी यादि ईंदी त असां जल्दी पावन थी वेंदासीं। पोइ पावन आत्मा त इन शरीर में रहंदी ई न।
इहा त पुराणी दुनिया आहे, पुराणो चोलो आहे। हिन सां त जीअं नफ़रत ईंदी आहे न, की छॾे करे वञूं, कुझु बि यादि न अचे, सभु कुझु भुलिजी वञूं। तव्हां चईंदा ई आहियो भॻवानु सभु कुझु ॾिनो अथई, त सभु कुझु हुनखे ॾेई छॾो, हुनजो ई आहे, जंहिंजो आहे हुनखे ॾेई छॾियो। हाणे ताईं असां हिनखे जीअं पंहिंजी मर्ज़ी अनुसार यूज़ कयो, असांखे न आयो, असां हुन चीज़ुनि सां दुख ई ॾिठो, शांती ॾिठी, त हाणे बाप खे ॾेई छॾियो बुद्धि सां। ऐं बाबा जी मत ते हर हिकु चीज़ यूज़ करो त सुख शांती ख़ुशी ईंदी। भॻवानु पोइ तव्हांखे चईंदा आहिनि की तव्हां ट्रस्टी आहियो, लेकिन हाणे ख़ुदि जो शरीर बि ख़ुदि जो न सम्झो, लौकिक माउ बाप जो न ॾिनल आहे, इहे बाबा जो ॾिनल आहे। देह जो संबंध पदार्थ वस्तु वैभव सभु कुझु बाबा जो ई आहे। भॻवानु पोइ असांखे चईंदा आहिनि की तव्हां ट्रस्टी ठहो, भॻवानु ट्रस्टी न ठहींदा आहिनि, ट्रस्टी तव्हां ठहींदा आहियो। पोइ पाप त कंदा न, असां त ट्रस्टी ठहींदा आहियूं न, पोइ पाप त कंदा न। अगरि पापात्माउनि सां लेन देन थींदी आई आहे, हाणे असां सभु कुझु बाबा खे ॾेई छॾियो त असांखां पाप त थियणो न खपे। अॻियां त पापात्माउनि सां लेन देन थींदी हुई, हाणे संगम ते तव्हांजो पापात्माउनि सां लेन देन न आहे। हाणे हिन संगम युग ते सम्झी पापात्माउनि सां लेन देन न आहे। पापात्माउनि खे दान कयो त पाप सिर ते चढ़ी वेंदो आहे। चईंदा आहियो ईश्वर अर्थ ऐं ॾींदा आहियो पापात्माउनि खे, न के ग़रीब खे तव्हां पैसा ॾिना, छा था चओ असां भॻवान जे अर्थ हिनखे ॾिना, लेकिन अगरि उहो बि हुन सां वञी पाप करे त, हिन करे ॾाढो सोचे सम्झी करे असांखे माण्हुनि जी मदद करणी खपे, न त असांजे मथां पाप चढ़ंदो आहे। बाप कुझु वठंदा थोरी आहिनि, बाप चईंदा आहिनि ड्रामा, बाप कुझु वठंदा थोरी आहिनि, बाप चईंदा आहिनि वञी करे सेंटर खोलो त ॾाढनि जो कल्याण थिए। अगरि असां बाबा खे बि ॾींदा आहियूं न, त बाबा चईंदा आहिनि की मां तव्हांजो रखी करे छा कंदमि, तव्हां वञी करे सेंटर खोलो ऐं ॾाढनि जो कल्याण करो। बाप सम्झाईंदा आहिनि जो कुझु थींदो आहे हू पोइ ड्रामा अनुसार रिपीट थींदो ई रहंदो आहे। पोइ हिन में रोइण पिटण दुखी थियण जी त ॻाल्हि कोन्हे, टाइम वेस्ट आहे। कर्मनि जो हिसाबु किताबु चुकतो थियणो ई आहे, कर्मनि जो हिसाबु किताबु चुकतो थियणो ई आहे। वैद माण्हू चईंदा आहिनि बीमारी सिधी उथल खाईंदी, बाप बि चईंदो आहे रहियो उहो हिसाबु किताबु चुकतो करिणो आहे, या त योग सां या त सजाइनि सां चुकतो करिणो। सजायूं त ॾाढी कड़ी आहे, हुननि सां बीमारी आदि सां में चुकतो थी वञे त ॾाढो सुठो आहे। ॾिसो जो बीमारी में बि ॾाढी माण्हुनि खे तकलीफ़ थींदी आहे, दुख थींदो आहे, उन खां बि उहो बेटर आहे, धर्मराज जी सजाइनि खां उहो बेटर आहे। बाबा चवनि था सजायूं त ॾाढी कड़ी मिलंदियूं, हुन सां बीमारी आदि सां चुकतो थी वञे त ॾाढो सुठो आहे। इहे दुख 21 जन्मनि जे लाइ, ये दुख 21 जन्मनि जे भेट में सुख जी, उहो दुख जेको बि दुख थींदो आहे बीमारी आदि में, उहो 21 जन्मनि जी सुख जी भेट में बाज़दो न आहे। इहे ई सोचो असांखे बीमारी आई आहे त इहे ई सोचो अरे वाह असांजो हाणे हिसाबु किताबु चुकतो थी वेंदो, असां पोइ सुख जी दुनिया में वेंदासीं बिना सजा खाए, बाबा सां गॾु। बाबा सां गॾु असां परमधाम में वेंदासीं, पोइ बिना सजा खाए असां परमधाम में वञी करे पोइ सुख जो पाठ वधाईंदासीं। त ईअं सोचो त असांखे उहो दुख भासंदो न, छो जो सुख ॾाढो आहे न, ज्ञान पूरो न त बीमारी में कुड़कंदा आहिनि, तड़पता रहंदा आहिनि, बीमार पवंदा आहिनि त भॻवान खे यादि कंदा आहिनि। उहो बि सुठो, हिक खे ई यादि करिणो आहे, उहो बि सम्झाईंदा रहंदा आहिनि। ॾिसो घर में हिकु बीमार थींदो आहे त उहो बि भॻवान खे यादि कंदा आहिनि, हिन जे बदिले बाक़ी बि भॻवान खे यादि कंदा, हुन समय बि फालतू बुरो कर्म न कंदा, फालतू न ॻाल्हाईंदा, सभु हुननि जी ई ठीकु थियण लाइ भॻवान खे ई यादि कंदा रहंदा आहिनि न।
वैसे त माण्हू हिक ॿिए जन लड़दा झगड़दा रहंदा आहिनि। बीमारी में त सभिनि जा संस्कार स्वभाव बि थधा थी वेंदा आहिनि, मतिलबु सभु हिक ॿिए सां ठही रीति करे हलंदा आहिनि न। त ॾिसो, इहा बीमारी सां बि केॾो फ़ाइदो आहे, उहो बि सुठो। बाबा चईंदा आहिनि न, बीमार आहे त हुनजी सेवा कंदा रहो, जीतो रहे त भॻवान जो यादि कंदा रहे, तव्हां बि यादि कंदा रहो। हिक खे ई यादि करिणो हूंदो आहे, उहो बि सम्झाईंदा रहंदा आहिनि। उहो माण्हू गुरूअनि खे यादि कंदा आहिनि, अनेक गुरू आहे, हिकु सतगुरू खे त तव्हां ई ॼाणंदा आहियो। दुनिया में बि जॾहिं बीमारी ईंदी आहे न, त माण्हू हेॾे होॾे, लेकिन बीमारी में बि हिक खे ई यादि करो। असांखे त बाबा खे यादि करिणो आहे, त बि अज्ञानी माण्हुनि खे बि सेखारियो, चलो बीमार आहे लेकिन पंहिंजे हिक ई गुरू खे यादि, जेके बि माण्हू मंदो आहे हुनखे ई यादि करो, न त अंत समय जो माण्हू जीअं चईंदो आहे उहो कंदा रहंदा आहिनि। हिकु सतगुरू खे त असां ई ॼाणंदा आहियूं, हिकु सतगुरू खे त असां ई ॼाणंदा आहियूं। उहो ऑलमाइटी अथॉरिटी आहे। बाप चईंदा आहिनि, मां हिन वेदनि ग्रंथनि आदि खे ॼाणंदो आहियां। हीअ भक्ति मार्ग जी सामग्री आहे, इन सां कोई मूंखे प्राप्त न कंदो आहे। हिन वेदन शास्त्र ग्रंथ वग़ैरह सां मूंखे कोई प्राप्त न, मतिलबु मुंहिंजी प्राप्ति कंहिंखे न थींदी आहे। बाप ईंदा ई आहिनि पापात्माउनि जी दुनिया में, हिते पुण्य आत्मा काथां खां आई, जे पूरा 84 जन्म वरिता उन्हनि जे शरीर में ईंदो आहे। सभिनि खां पहिरियों इहो ॿुधंदो आहे। बाबा चईंदा आहिनि, हिते तव्हांजी यादि जी यात्रा सुठी थींदी आहे, हिते भल तूफ़ान बि ईंदा, परंतु बाप सम्झाईंदा आहिनि, पंहिंजे खे आत्मा सम्झी मूंखे यादि करो। कल्प पहिरियों बि तव्हां ईअं ई ज्ञान ॿुधो हुयो न, दिन प्रतिदिन तव्हां ॿुधंदा ई रहंदा। बाबा चईंदा आहिनि, कल्प पहिरियों बि तव्हां ईअं ज्ञान ॿुधो हुयो, दिन प्रतिदिन तव्हां ॿियो ई ज्ञान ॿुधंदो ई रहंदा। बाबा चईंदा आहिनि, अंत ताईं मां तव्हांखे ज्ञान ॿुधाईंदो ई रहंदुमि, जेसि ताईं अंत तां पूरो नष्टो मोह नथा थियो, तेसि ताईं तेसि ताईं मूंखे ॿुधाइणो ई आहे, तव्हांखे संपन्न संपूर्ण ठाहिणो ई आहे। दिन प्रतिदिन तव्हां ॿुधंदा ई रहंदा आहियो। राजधानी स्थापना थींदी रहंदी आहे, पुराणी दुनिया जो विनाश बि थियणो आहे। अच्छा, मीठी मीठी सिक लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य साथ, सवेरे सवेरे उठी शरीर सां न्यारो थियण जी ड्रिल करणी आहे। पुराणी दुनिया, पुराणो चोलो कुझु बि यादि न अचे, सभु कुझु भुलिजी वञो, बसि मां आत्मा आहियां ऐं बाबा आहे, ॿियो कुझु यादि ई न रहे। एॾी सुठी स्टेज हूंदी आहे न उहा। ॿियो आहे, संगम युग ते पाप आत्माउनि सां लेन देन न करणी आहे असांखे। जो कुझु आहे बाबा जी यादि में, बाबा खे ॿुधाए करे बाबा सां गॾु करो, त असां सदा सेफ रहंदासीं। कर्मनि जो हिसाब किताब ख़ुशी ख़ुशी सां चुकतो करिणो आहे, रोइणो पिटणो न आहे। सभु कुझु बाप ते निछावर करे पोइ ट्रस्टी थी करे संभालणो असांखे। वरदाना, महसूसता जी शक्ति द्वारा स्व परिवर्तन करण वारा तीव्र पुरुषार्थी ठहो। कोई बि परिवर्तन जो सहज आधार आहे महसूसता जी शक्ति। जेसि ताईं महसूसता जी शक्ति न ईंदी आहे, तेसि ताईं अनुभूति बि न थींदी आहे। जेसि ताईं अनुभूति न थिए, तेसि ताईं ब्रह्मण जीवन जी विशेषता जो जेसि ताईं अनुभूति न थिए, तेसि ताईं ब्रह्मण जीवन जी विशेषता जो फाउंडेशन मजबूत न थींदो। पहिरियों असांखे महसूसु थियणो खपे, हा इहा मुंहिंजी ग़लती आहे, असां हुनखे परिवर्तन करूं। जेसि ताईं असांखे अनुभूति बि न थींदी, जेसि ताईं असां महसूसु करे करे स्वयं खे परिवर्तन न कंदासीं, त ब्रह्मण जीवन जी विशेषता जो फाउंडेशन मजबूत न थी सघंदो आहे।
त ब्रह्मण जीवन जी फाउंडेशन मजबूत करण लाइ पहिरियों महसूसु करो, महसूसता जी शक्ति सां अनुभूति करो, पोइ फाउंडेशन मजबूत थींदो। हर ॻाल्हि खे महसूसु करो, बाबा जे हर ज्ञान पॉइंट खे, ऐं ख़ुदि खे परिवर्तन कंदा रहो। उमंग उत्साह जी चाल न रहंदी जेसिताईं जॾहिं महसूसता जी शक्ति हर ॻाल्हि में अनुभवी ठाहींदी आहे, तॾहिं असां तीव्र पुरुषार्थ थी सघंदासीं। महसूसता जी शक्ति सदाकाल जे लाइ सहज परिवर्तन कराए ॾींदी। स्लोगन आहे, स्नेह जे स्वरूप के साकार में इमर्ज करे ब्रह्मा बाप समान ठा। स्नेह जे स्वरूप के साकार में इमर्ज करो। श्री ब्रह्मा बाबा स्नेही हुया न, त शिव बाप सां ब्रह्मा बाबा सां जो असांजो स्नेह आहे उहो साकार में इमर्ज करो, तॾहिं असां ब्रह्मा बाप समान ठही सघंदासीं। त ब्रह्मा बाप समान ठहिण लाइ स्नेह जे स्वरूप खे साकार में इमर्ज करो। बाबा सां असांखे स्नेह आहे, त स्नेह अर्थात स्वयं खे परिवर्तन करो, स्वयं खे बाप समान ठाहियो, तॾहिं ब्रह्मा बाप समान ठही सघंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।